जी अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सौराब सूमरो। जीअं तव्हांखे ख़बर आहे, मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे जंहिंजो नालो आहे सौराब सूमरो, ऐं हिकिड़ो फेसबुक पेज आहे सौराब सूमरो नाला, जंहिंमें मुंहिंजो लोगो बि ठहियलु आहे। जेको यूट्यूब चैनल जो लोगो आहे उहो ई उन पेज ते आहे। उहो तक़रीबन 5,76,000 ईअं कुझु फॉलोअर्स आहिनि। हिकिड़ो ॿियो मुंहिंजो फेसबुक पेज आहे जेको सौराब सूमरो स्टूडियोज़ जे नाले सां, जिते कॉमेडी क्लिप्स वग़ैरह तव्हां ॾिसंदा मुंहिंजो। त वॾो अरसो थी वियो जेको वॾो पेज हो मुंहिंजो सौराब सूमरो, जेको 10-15 साल तक़रीबन पुराणो पेज आहे। 5,76,000 कुझु फॉलोअर आहिनि हुन में। उन ते यको मां एक्टिव न हुयुमि, होॾे ध्यानु वधीक हुयो। ॿियो वरी 4 महीना खनि वियो मां अमेरिका, त हिनजे करे थोरो गैप अची वियो। त घणा माण्हू चवनि पिया त इहो पेज न आहे सौराब सूमरो जो, ऐं हिते सिर्फ़ु पिनण वारियूं पोस्टूं ईंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ कमेंट्स ॾियनि पिया। सो हिन करे मूं सोचियो त इहा वीडियो तव्हांखे ॾेखारियां ऐं ॿुधायां उन पेजिस जे बारे में, त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा पेज आहिनि। हिकिड़ो सौराब सूमरो वारो फेसबुक पेज आहे, ॿियो सौराब सूमरो स्टूडियोज़, ऐं हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे। ॿिया बाक़ी माण्हू अलाए घणा घणा फेक ठाहिया आहिनि, कुझु हुननि सां मुंहिंजो कोई वास्तो न आहे। इंस्टाग्राम ते बि आहे अकाउंट मुंहिंजो सौराब सूमरो जे नाले सां। टिकटॉक ते बि आहे सौराब सूमरो नाले सां। उते बि अलाए घणा माण्हू ठाहे छॾिया आहिनि, ख़बर ई न पवंदी आहे। मूंखां पंहिंजो ई ॻोल्हींदो आहे त अलाए काॾे हो मुंहिंजो कहिड़ो आहे टिकटॉक जो अकाउंट। सो पोस्ट रखी हिकिड़ी मां, जेका पेशमाम जे लाइ। पोइ पेशमाम आहे त मेड़ साइड जो आहे, शायदि को ॻोठ आहे हुनजे आसपास। उहो चयो पियो त मुंहिंजी 7,000 पघार आहे। वॾो अलमियो इहो आहे असां वटि, जेके क़ुर शरीफ़ जेका दीनी तालीम ॾियनि था उन्हनि जी 7,000 पघार महीने में, ऐं जेके असां वटि मुख़्तलिफ़ ॿिया सब्जेक्ट्स पढ़ंदा उन्हनि जी लखनि में पघारूं। तो ज़ाहिर आहे ग़रीब माण्हू आहे, ऐं पेशमाम आहे मस्जिद जो, त हुन चयो त मूंखे रक्शो वठी ॾियो त मां जीअं पंहिंजो पार्ट टाइम हलाए करे गुज़र सफ़र कयां। बचड़ी वारो माण्हू आहे ज़ाहिर आहे। उहा पोस्ट मूं रखी त हुन ते सभु शुरू थी विया। किन माण्हुनि चयो त फेक अकाउंट आहे, इहो सौराब सूमरो जो अकाउंट आहे ई न, इहो ॿियो कोई माण्हू आहे जेको तव्हां पैसा वठंदो। ईअं मां हुनखे हिन करे हुनजो नालो बि न ॿुधायो हुन में पोस्ट में, न हुन जो नंबर लिखियो, त इज़त नफ़्स हुन जो मजरूह थींदो। खामख़ा वरी ॿिया माण्हू हुनखे अहिड़ी फ़ोनियूं करे चवंदा आहिनि त हाणे बसि हिन कम ते लही आयो आहियां। सो इन जे करे मूं सोचियो त इनबॉक्स में जंहिं माण्हू जेको सीरियस हूंदो उनखे खपंदो, त मां उनखे नंबर बि ॾिनमि उन्हनि जो। जेस के माण्हुनि मदद कई त सुठी। को मुंहिंजे ख़्याल में 10,000 खनि फ़िलहाल जमा थी विया अथसि। रक्शो त 2.5-3 लख रुपए जो आहे, नओं 2-2.5 लख जो सेकेंड हैंड मिली थो वञे। पर कुझु न कुझु माण्हू ज़ाहिर जेके सरंदी वारा आहिनि उहे उनजी मदद कंदा। घणा माण्हू वरी चवनि था त तूं पाण छो थो उनजी मदद करे, त मां हुननि खे इहो ई जवाबु ॾियां थो कमेंट्स में बि, त असां कहिड़ो एलन मस्क जा पुट आहियूं या मलिक रियाज़ जा पुट आहियूं। असां के माण्हू चवंदा किरड़नि में तव्हां खेॾो, दुआ कयो किरड़नि में खेॾूं त पोइ पोस्ट रखण जी ज़रूरत बि न पवंदी, ऐं बग़ैर कंहिं ॿुधाइण जे माण्हुनि जी हेल्प कंदासीं। माण्हू कमेंट्स में लिखनि था घणो ई कुझु, त तूं पाण बि करे सघे थो, हेॾो अलाह तोखे ॾिनो आहे ईअं। ठीकु आहे, अलाह शुक्र अलहमदिल्ला। अलाह साईं जो सभु जेके मूंखे नमतूं ॾिनियूं आहिनि उहे अलाह साईं ॾिनियूं आहिनि, ऐं मां ख़ुशि आहियां। कराची में पंहिंजो घरु आहे, गाॾी आहे, ॿार सुठनि स्कूलनि में पढ़नि था, हर शइ। पर माण्हू माना जेके वरी शेयर बि नथा कनि उहा पोस्ट, बाक़ी कमेंट्स ॾींदा वेठा धड़ाधड़, मशवरा ॾींदा वेही ऐं कमेंट्स ॾींदा वेठा। ऐं कुझु माण्हू वरी शाबस बि ॾियनि था, चवनि था दादर रसी करण ते लख आफ़रीन हुजे, बहितरीनु कदम। मुख़्तलिफ़ माण्हू हिमत अफ़ज़ाई बि कनि था। दोस्तो मसइलो इहो हूंदो आहे, असां सिर्फ़ु ज़रिया आहियूं, मदद करण वारी ज़ात अलाह जी आहे सिर्फ़ु। उहो हिकिड़ो ई पूरी काइनात जे लाइ काफ़ी आहे। पर अलाह साईं माण्हू चूंडींदो आहे त हिन माण्हूअ जे ज़रिए हिन माण्हू जो इहो कमु मां कंदुसि। अलाह साईं इहो कंदो आहे। हुन माण्हू इहो दिलि में चवंदो आहे वाह सौराब सूमरो, तूं इनबॉक्स में मैसेज करेसि मैसेंजर ते, पोइ उहो पोस्ट रखंदो। पोइ मां हिकिड़े ॿियो माण्हू किथे दुबई में वेठो आहे, अमेरिका में या कैनेडा में, लंडन में, उहा पोस्ट ॾिसंदो, पोइ उहो राब्तो कंदो। पोइ उन ज़रिए अलाह साईं सिस्टम हिकिड़ो ठाहियो आहे, हुन ताईं उहा पोइ शइ पहुची वेंदी आहे, हुन माण्हूअ जो कमु थी वेंदो। त अलाह साईं असांखे चूंडींदो आहे हिन कम जे लाइ, मां हिन माण्हूअ खे ज़रिए ई मां कमु करायां। पर माण्हू बसि कमेंट्स ॾियनि था मुख़्तलिफ़ वेठा, हाणे छा कयूं उन्हनि खे, कुझु नथो करे सघिजे। मुख़्तलिफ़ माण्हू कमेंट्स ॾियनि था वॾा वॾा। हाणे केतिरनि खे कमेंट्स मां जवाबु ॾियां वेही करे, 200 कमेंट्स अची विया आहिनि हुन पोस्ट ते। हुन खां पोइ वरी मां रखियमि त हिकिड़े माण्हू 7,500 मोकिलिया, नालो हुनजो मां हाइड करे छॾियो। हुन ते बि कोई 44 कमेंट्स अची विया आहिनि, कंहिंखे वेही जवाबु ॾियां। सो इन जे करे मूं सोचियो त हिकिड़ी वीडियो ठाहे तव्हांखे ऐं ॿुधायां इहो सभु कुझु हाल अहिवाल सॼो। सभु दुआऊं बि ॾियनि था माण्हू, सुठी ॻाल्हि आहे, पर दुआऊं ई खपनि। ऐं इहा बि हिकिड़ी हेल्प हूंदी आहे कंहिंजे लाइ पोस्ट रखण। छा इन पोस्ट रखण खां पोइ अलाए केतिरा इनबॉक्स में ॿिया मैसेज अची विया आहिनि त मां बि साईं पेशवाम आहियां, कोई चए थो साईं मां ग़रीब माण्हू आहियां,
ऐं मूं ते वरी कर्ज़ु आहे एतिरो, ऐं मुंहिंजी बि मदद कयो, मुंहिंजी बि पोस्ट लॻायो हुयूं। पोइ हाणे कंहिंजी कहिड़ी पोस्ट लॻायूं, बहरहाल आहिस्ते आहिस्ते लॻाईंदासीं पोस्ट, पोइ जेके माण्हू जिन उन्हनि सां सपोर्ट कई। असांजी त कोशिशि आहे इहा त जीअं माण्हुनि जो कमु थिए, मिड़ई कंहिंजो न कंहिंजो। असांजे पोस्ट लॻाइण सां असांजे घरों छा थो वञे, पर कंहिंजो कमु थी थो वञे असांजे ज़रिए, त हिन खां वधीक बि सुठी ॻाल्हि कहिड़ी थी सघे थी। बहरहाल माण्हू कमेंट्स ॾियनि था, पोइ कमेंट्स में कंहिंखे जवाबु ॾियां थो, कंहिंखे नथो बि ॾेई सघां, तो इहो सिलसिलो ईअं हले थो पियो। वीडियोज़ जो जेसि ताईं सुवालु आहे, तव्हां चओ पिया त वीडियोज़ ठाहियो गामू सां, त गामू सां वीडियो ज़रूरु ठाहींदुसि अनक़रीब। पर हाणे हू उमिरि ते थो वञे, वापसि मोटी अचे त इनशाला कोशिशि इहा ई आहे त वीडियोज़, कॉमेडी वीडियोज़ बि ठाहियूं, तव्हांखे कुझु खिलायूं, ख़ुशि कयूं। टेंशन ॾाढा आहिनि पूरी दुनिया में, सिंध में त अञा वधीक आहिनि, माण्हू ॾाढा परेशान आहिनि, ऐं माण्हू ख़ुशि थियण था चाहिनि, खिलण था चाहिनि। सो इन जे करे असांजी कोशिशि इहा ई आहे त तव्हांखे वधि खां वधि एंटरटेन कयूं। पर थोरो डिस्टर्ब थी विया त ज़ाहिर 4-5 महीना मां ॿाहिरि हुयुमि, पर हाणे हिते अची वियो आहियां सिंध में, त हाणे हिते इशूज़ बि आहिनि, उन्हनि जे ते बि कुझु हाईलाइट कंदासीं, ऐं एंटरटेनमेंट बि तव्हां सां गॾोगॾु जारी रहंदी। सो हाणे मां वरी उन ई पेज तां लाइव बि ईंदुमि, चयुमि मां सोराब सूमरो वारो जेको वॾो पेज आहे मुंहिंजो फेसबुक जो, त जीअं माण्हुनि खे यकीन अचे। घणा माण्हू चवंदा सोराब सूमरो जो पेज ई न आहे, इन करे उन तां लाइव अची करे ऐं ॿुधाईंदुमि। ऐं मुंहिंजो हे जेको पेज आहे सोराब सूमरो स्टूडियोज़ वारो, इहो बि आहे, हिन ते मुख़्तलिफ़ वीडियोज़ रखंदो रहंदो आहियां। यूट्यूब चैनल बि आहे, पर यूट्यूब चैनल ते व्यूज़ घटि था अचनि सोराब सूमरो जे नाले सां जेको आहे, छो जो उते उहो आहे कॉमेडी चैनल मुंहिंजो, त माण्हू वधि खां वधि कॉमेडी वीडियोज़ ॾिसण था चाहिनि। कॉमेडी वीडियो रखंदो आहे त ज़बरदस्त हुनजा व्यूज़ बि ईंदा आहिनि। बाक़ी ईअं बि ॻाल्हायां थो त माण्हू चवंदा आहिनि हर मथो थो खाए वेही करे, बकवास थो करे। सो इन जे करे कोशिशि आहे त कॉमेडी वीडियोज़ बि ठाहियूं, नवां कुझु नयूं शयूं, नवां आइडियाज़ खणी अचूं। सो ईंदड़ वीडियो ताईं वरी पोइ मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।